अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो ये 4 जेडीओ न्यूज़। यहाँ वज़ीर उन्नड़ सकरन टाउन कमेटी जी नाअहली तव्हां पंहिंजी सहूलियत जे करे किथे बदबू पिया कयो तव्हां हिते किनो पाणी पिया उछलायो। सकरन टाउन कमेटी इंतजामिया शहर के गटरन जो गंदो पानी टैंकरन के जरिए पुरानी नेशनल हाईवे लग जलालानी सियाल होटल के कणक के बीठल फसलन में छे दिनों जंहिंजे करे बदबू फैलजण लगी, जन रस्ते तां ईंदड़ वींदड़ माण्हू सख्त परेशान न थींदी सॼो कचरो लॻो पियो आहे। न हिते कचरो सॼो कचरो लॻो पियो आहे। हे छा आहे बाबा? हिते कचरो त आहे, हिते कचरो आहे, हिते कचरो आहे, हिते कचरो आहे, हिते आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हिते 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 कचरो आहे। ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि, हिते कचरो आहे, लेकिन तव्हां शहर जो कचरो बि हिते छॾींदो। कचरो किथे लथो आहे? ही किनो पाणी किथां खणी आयो? ही गटर जो पाणी छो खणी आयो? छो खणी आयो? हिते छो खणी आयो? जन त हिते आबादी आहे, ही होटल आहे, ठीकु आहे न? ही होटल आहे, हिते आबादी आहे। हींअर सॼे होटल में बदबू थी वई आहे। कहिड़े हिसाब सां तव्हां शहर जो गटर जो पाणी हिते कहिड़े हिसाब सां लाथो आहे? तव्हांखे कंहिं चयो आहे इहो ॿुधायो न? टाउन ऑफिसर तव्हांखे चयो आहे हिते पाणी लाहियो? न, टाउन ऑफिसर चयो आहे न। पोइ कंहिं तव्हांखे चयो आहे हिते लाहियो? असां पंहिंजी सहूलियत जे करे असां तव्हां पंहिंजी सहूलियत जे करे किथे बदबू पिया कयो, तव्हां हिते किनो पाणी पिया उछलायो। इहो कहिड़ो तरीक़ो आहे तव्हांजो? हो परियों सॼो पाणी हले थो न। कहिड़ो पाणी सॼो हले थो? हू होटल जो पाणी हले थो, तव्हां शहर जो पाणी खणी हिते गटरनि जो पाणी खणी तव्हां हिते लाथो आहे। कहिड़े हिसाब सां तव्हां गटरनि जो पाणी लाथो आहे इहो ॿुधायो न? हू परियां भाई छा हले थो बाबा? तूं हू होटल जो पाणी आहे, हुन में तूं बदल को सरकारी कोन्हे। हू ही हुननि जी ज़मीन आहे, ही जलालनि जी ज़मीन आहे। उन में हुननि पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो निकाल ठाहियो आहे। तव्हां जेको शहर जे गटरनि जो पाणी ही खणी आया आहियो, ही जेको गटरनि जो पाणी खणी आया आहियो, हिते कहिड़े हिसाब सां पिया लाहियो इहो ॿुधायो? तव्हां कहिड़े हिसाब सां ही लाथो आहे इहो मूंखे ॿुधायो। छो लाथो आहे? तव्हां पंहिंजी सहूलियत जे करे माना हिते ॿी जॻह ते कहिड़ी अची किन करे हलिया वेंदो। हितां तव्हांखे सफ़ाई करणु खपे, हिन टाउन जे मुलाज़िमनि खे सफ़ाई करणु खपे, या तव्हां हिते अची किन कयो। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।